अस्सलामुअलैकुम दोस्तों। अॼु ॾोर जो शिकार ते निकिता आहिनि दोस्त ऐं घोड़े जूं कुझु शयूं तव्हांखे ॾेखारियूं था जेका घोड़े खे हलाईंदियूं आहिनि ऐं हुते कमु ईंदियूं आहिनि। जीअं सुखाइण स्ट्रीम ऐं उन खां पोइ हीअ वरी मथे बोतल रखजी थांव मोबाइल वग़ैरह रखण जे लाइ सर्विस जी। हीअ वरी आहे पंहिंजो रध पचा मानी बचाइण जे लाइ पुल हुनखे चवंदा आहिनि। इहो आइस बॉक्स माना बर्फ़ मैक्सी बर्फ़ थींदा आहिनि हिन में। इहा वरी नापतारी आहे जेका उहो दरिया जे विच में लाड़े पियो हुन में ओड़ो ॿधिबो आहे हुन रस्सी जे ज़रिए। रस्सी वरी ओड़े में ॿधिजी आहे नापतारी पाणी में पवंदी। ऐं हीअ ॿी वल आहे त अंदरि आइस बॉक्स वॾो रखियलु आहे जंहिंमें ज़्यादा मच्छी थिए त हुन में अंदरि विझंदा। इहो घोड़े जो सामान आहे जेको के माना दरिया में कमु ईंदो आहे। हीअ कुनर जा वण आहिनि जंहिंखे मैंग्रोव चवंदा आहिनि इंग्लिश में। इहे सोड़ियूं आहिनि हंध किस तरह ऐं माना ओड़ो हली रहियो आहे दरिया जे अंदरि ऐं शिकार जे तरफ़। इहे शयूं आहिनि जेके घोड़े में दरकार हूंदा आहिनि माना कम जूं हूंदियूं आहिनि। इंजन हली रहियो आहे। हीअ जेको पाकिस्तानी जुगाड़ सेट आहे ऐं जेका आहे गेलन जो पंहिंजो 4 लीटर वारी बोतल मथे टंगी पिया त माॾनि ॿधी पिया हिन जी नलियूं स्प्रिंग लॻल आहिनि मशीन लॻी पई आहे। उहो मशीन हले पई हिनजे तेल इहो ॾिए थी माना तव्हां गेलन मां तेल निकिरे थो नली जे ज़रिए मशीन में निकिरे। इहो सुखाइण वारो उत्पाद जेको आहे जेको घोड़े खे छिके रहियो आहे हलाए रहियो आहे। इहो वागी खे छिके रहियो आहे सुखाइण खे स्प्रिंग जो इहो अहिड़े तरीक़े सां इहो सॼो घोड़े जो सिस्टम आहे। घोड़ो माना हाणे शिकार जी तरफ़ रवां रवां आहे। ॾोर जो शिकार करणु वञनि था दोस्त नरसिंहनाथ दरिया में। ॻोठ खां निकिरी चुका आहियूं ऐं तक़रीबन 3 किलोमीटर अॻियां हलिया आहियूं माना 2 किलोमीटर अञा रहे थो यानी टोटल 5 किलोमीटर अॻियां हलणो आहे। पोइ घोड़ो रवां रवां आहे ऐं बिल्कुलु तेज़ी सां